दोस्तों पंहिंजा ड्रामे जे नई अपडेट में तव्हां सभिनी ॿिए प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे उदासी टीवी यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेघा सोप शेयर पंहिंजा वेरी। जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों पंहिंजा ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, हाई लेवल जो ड्रामो आहे ऐं इन में तव्हां ॾिसी रहिया आहियो त कीअं रुंडे वारनि खे चाकरनि खणण फसाए रहियो आहे। रुंडे वारा वरी जेको आहे चाकर खान जी मारण जूं तयारियूं करनि था, लेकिन शेरल सचो माण्हू आहे। हू रुंडे खे बचाइण जे लाइ सांवल सां बि मिलंदो ऐं हेॾां जेको आहे सिगू सां मिलियो इलाजमेंट चाकर खान खे बि चई हर शइ मां थो भरे ॾियां, लेकिन इन खे सिगू बि मना करे छॾियो, चाकर बि मना करे छॾी। लेकिन रुंडे जो शैतानी दिमाग़ अञा ताईं न मुड़ियो आहे। अञा ताईं उहो ॻाल्हियूं करे रहियो आहे त तूं हीअं कर, तूं हू कर, तूं इहे कर। मां चाकर खान खे मारिया, पंहिंजे पुट खे ठीकरा ॾिए थो, पंहिंजे इन पुट खे बि हू माराईंदो रुंडो। रुंडे जी इहा वॾी ग़लतफ़हमी आहे। ई मिल्कियत असांजी थींदी, कॾहिं बि मिल्कियत रुंडे वारनि खे कोन मिलंदी। जे चाकर खान मौत चाकर खान जो सहुरो वेठो आहे, उहा मिल्कियत उन जी थी वेंदी। बरहाल हर को पंहिंजी सोच सोचे थो। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।